परे थी अदा सुबह दा जी अदा अबता लगे तो असा जो अदो भेणी वो नूरल असांखे कुत्ते वांगुरु कुत्ते कुत्ते पाण पोइते हटी वियो तॾहिं त नज़र कोन थो अचे। हा अदा अबता सही तो चे परे परे ताईं को नज़र ई नथो अचे त पोइ अन इते ई था रखूं फिलहाल पाण हलूं था। काॾे हलूं अदा? ट्यूबवेल ते थक वञूं था ऐं वेझूं बि था। हा अदा वेझूं था ऐं जेके साले भेणीअ घोड़ो सम्झी चाबुक आया न उन्हनि खे बि ठारियूं था। अदा सुबता भला असां केसि ताईं ढोरनि वांगुरु पिया कुटबासीं? अदा उबता जेसीं ताईं असां पाण हिमत करे इहे हथ न रोकींदासीं जेके असां ते ॾींहं राति इहे थक लानत वांगे वसंदा था वतन। ॾुखी ॻाल्हि आहे यार इहो टाइम को क़यामत खां 7 ॾींहं पोइ अचे त ठीकु आहे बाक़ी मार पे नथा की कुटे कुटे अहिड़ो करे छॾियो आहे जो हाणे दिलि ई नथी थिए त हथु खणूं तऊं था पिया कुटनि अलाह जी मेह खे था कुटनि अलाह कंदो अलाह वरी कुटिंग हिननि खे नको अदा उबता मूंखे नथो लॻे त असांजो दौर बि अचिणो आहे ऐं असांजो मुक़दर बि थियणो आहे। न साईं ईअं ज़रूरु थियणो आहे साले भेणीअ खे बि कुटणो आहे ऐं गर्मी सर्दीअ खे बि सटणो आहे इहो बि वक़्तु अचिणो आहे ऐं पोइ असांखे ख़ुशि थी नचणो आहे ऐं कॾहिं कॾहिं हिननि खां लिकी बचणो आहे। वरी बि साॻी ॻाल्हि हाणे ॻाल्हि ॿुध चवंदा आहिनि न त तकड़ि कमु शैतान जो तूं तकड़ि न कर पहिरियां ट्यूबवेल में थधा त थियूं दिमाग़ बि त ठरनि न उन खां पोइ सोचूं था त कंहिंजो छा करिणो आहे। अदा सुबता तूं रखी रखी अहिड़ियूं किनियूं ॻाल्हियूं छो सोची ठरी वेंदासीं पोइ त मरी वेंदासीं जॾहिं बि माण्हूअ जो रत ठरी वेंदो आहे त माण्हू मरी वेंदो आहे ठरणो न आहे गरम रहणो आहे सम्झो न ऐं ठरण वारे जी गैरत बि चवनि नथा त लूस थी वञे बल्ब वांगुरु जे फ्यूज थी वेंदो आहे गैरत वई त मुड़ुस वियो न इहे गैरत खे लूज़ थियण कोन ॾींदासीं ॿियो कुझु न त ॿई ॿाहिरि हिक ॿिए खे चंपा हणी हणी पंहिंजी गैरत खे गरम कंदासीं। हल मूंसां गॾु त ट्यूबवेल न बंदि थी वञे असां एतिरा मोतबर कोन्हियूं जो असांजे लाइ ट्यूबवेल हलाईंदा। ॻाल्हि लख जी कई अथई हिन अन्न खे छा कयूं? अदा उबता जी अदा सुबता अन्न अलाह जो आहे पियो हुजे थकिजी पियो हूंदो कहिड़ी न कहिड़ी महिल घर खणी वेंदासीं पोइ हल त भला हलो। हा हलिया हलिया हली सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।